नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा आहियूं त खैबर लग ॻोठ जुम्मू शौक जे रवासी पीपी अॻवान वडेरो एजाज शौक जी वालदा ऐं साफ़ी निसार अहमद शौक साफ़ी इरफान शौक जी मासी 75 सालन जी ॼमार में नफ़ानी जहान मां लाॾाणो करे वई, जंहिंजी जनाज़ नमाज़ ॻोठ जुम्मू शौक में अदा कई वई। जनाज़ नमाज़ में इलाइक़े जे सभिनी माण्हुनि सां गॾु सियासी समाजी साफ़ी जिन में फंक्शन लीग जे तालका सदर सैयद इरफान शाह लकियारी पीपी अॻवान फारूक नूह पोटो पीपी अॻवान टाउन खैबर जे सदर अब्दुल वहाब मेमुन पीपी अॻवान अब्दुल्ला कोसो हाजी अब्दुल वाहिद शौक एस चोला बचाए शौक एडवोकेट नूर मोहम्मद सहतू अगुणो वाइस चेयरमैन मोहम्मद इस्माइल शौक प्रेस क्लब खैबर जे सहाफ़ी अब्दुल हई शौक अयाज लतीफ मल्ला एडवोकेट अब्बास समू मजहर अब्बास मल्ला आसिफ अली मल्ला सनाउल्ला मेमुन फकीर हाजी खान मल्ला ऐं ॿियनि जनाज़ नमाज़ में शिरकत कई ऐं निसार अहमद शौक जी मासी के सवेन आलिन अखियुनि सां मिट्टी मां हवाले कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।